नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बीजिंग खां ख़बर ॾींदा हलूं त चीनी वालिदिन खे 23 साल अगवा थी वियल पुटु मिली वियो। उन वक़्तु निहायत जज़्बे मंज़र अचण लॻा आहिनि। माविन 2 सालनि जे उमिरि में हुन वक़्तु पंहिंजे वालिदिन खां विछड़ी वियो। जॾहिं नर्सरी स्कूल खां वापसी ते पीउ खां विछड़ी वियो। उन ॿार जो अगवा थियण बाद माउ जे वालिदिन पूरे चीन में इश्तिहार हया हुआ ऐं 1 लख खां वधीक पोस्टर विराया हुआ। 23 फरवरी 1988 में पैदा थियल माविन शांकी सूबे जे शहर ज़ियान सां तालुक़ रखंदड़ हो, पर हिकिड़े ॾींहुं स्कूल खां वापसी ते हिन पीउ खां पाणी घुरियो त हिन हिकु होटल अॻियां खेसि बीहारे पाण अंदरि पाणी खणण वियो। उन दौरान ॿारु गुम थी वियो। ॿार जी मोहबत खां बेक़रार वालिदिन पंहिंजी नौकरी छॾे ॾिनी ऐं 10 सूबनि ऐं शहरनि में 1 लख खां वधीक इश्तिहार विराया, पर खेसि कामयाबी न मिली। उन खां पोइ वालिदिन पंहिंजे पुट जी ॻोल्हा लाइ केतिरनि ई टीवी शोज़ में विया ऐं कुझु इदारनि खां ॿार बि मिलिया। हिन जी पुटु न हो। 2007 में गुम थी वियल ॿार जी तंज़ीम में शामिल हुआ। इन ग्रुप जो नालो बेबी कम बैग होम हो, पर अहिड़े तरह 29 ॿार पंहिंजे वालिदिन सां मिलिया, पर इन वक़्त ताईं संदसि पुटु न मिलियो हो। पुलिस हिन अमल में मज़बूती ज़हनत खां कमु वठंदे ॿारनि जे केतिरनि ई तस्वीरनि खे सॉफ्टवेयर ज़रिए मुख़्तलिफ़ उमिरि जे विच में चेहरनि खे ॾिठो। हैरत अंगेज़ तौर ते 32 सालनि जी तस्वीर इन माण्हू जहिड़े निकिती, पोइ DNA जी टेस्ट सां तस्दीक़ कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।